कलेक्टर हैदराबाद, DC कस्टम कश्मीर, IG सिंध पुलिस, DIG सिंध पुलिस लाड़काना, SHO कश्मीर के असांजी ख़ुदा जे वास्ते मदद कई वञे, असांखे हिन कैद खां रिहाई ॾियारी वञे। असां सख़्त खां सख़्त परेशान आहियूं ऐं सख़्त अज़ियत खां गुज़री रहिया आहियूं। जीअं त हिननि जा ॿार 19 आहिनि, जंहिंमें औरतूं ऐं नंढा ॿार आहिनि, उन्हनि खे जेको आहे रिहा कयो वञे त हीअ असांखे रिहा कंदा। हिननि जो कोई बि ॿियो मुतालबो न आहे सवाइ ॿारनि खां। मां अर्ज़ थो कयां जेको आहे न कलेक्टर कस्टम्स जेका आहे न हैदराबाद के DC कस्टम्स जेको आहे न कश्मीर के जेको आहे न IG साहब के, सिंध पुलिस के जेको आहे DIG लाड़काना के ऐं कस्टम जेको आहे न कश्मीर SHO कश्मीर के त जेको आहे न महिरबानी करे जेको आहे न असांखे आज़ादु करायो वञे। हिन जो को बि मुतालबो न आहे, कुझु बि न आहे। नाक हिन जा जेका ॿार था जेको आहे न गिरफ़्तार कया आहिनि, उन बि हिन जा ॿार आज़ादु करे छॾियो त हीअ असांखे आज़ादु करण लाइ तयार आहिनि बिल्कुलु। ऐं ऑपरेशन को बि ऑपरेशन न आहे। छाजो ऑपरेशन? ऑपरेशन कोई बि न आहे। हिन काम खां सिर्फ़ु असांखे कैद कयो आहे त असांखे जेको आहे जल्द खां जल्द रिहा करायो वञे। ऑपरेशन करण जी ज़रूरत कोन्हे। हिन जो सिधो मौक़िफ़ आहे त हिननि जा ॿार आज़ादु कया वञनि ऐं असांखे आज़ादु कंदा। SP साहब मजबूर थी ट्रेन जे करे वीडियो चाढ़ींदो पिया। अगरि हिननि मुंहिंजा ॿारनि खे आज़ादी तव्हां नथा ॾियारे सघो त मां हिननि खे मारे छॾींदुमि। महिरबानी करे मूंखे वधीक जेको आहे वधीक मजबूर न कयो। मां अॻे परेशान आहियां, न त हिकु करे मारे मां हिन जो लाश मोकिलींदोमांव। मैं आख़िरी 3 वीडियो चाढ़ींदो पिया मां। अगरि इन वीडियो ते तव्हां अमल न कयो त मां हिन खे हिकु करे मारे तव्हांखे लाश जो मिलंदो इंशाअल्लाह। महिरबानी करे मुंहिंजे ॿारनि खे आज़ादी